असांजे हाज़रीन नाज़रीन के ज़ुहैब चांडियो जे तरफा अस्सलामु अलैकुम। ओके जबरदस्त माशाल्लाह। अज भी मुखे कल वांगे जोशीली ऑडियंस नजर पे अचे, दिल जी गहराइन सां भलीकार चवंदासीं, वेलकम कंदासीं पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो। ऐं असांजो हिकिड़ो रूल आहे, जॾहिं असांजी ऑडियंस ईंदी आहे हिकिड़ो दफ़ो नारो तो थी वेंदो आहे, प्रोग्राम का नाला क्या है भाई? नहीं 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 नहीं, मजा नहीं आया। प्रोग्राम जो नालो छा है? हिक दफ़ो बीहे, हिक दफ़ो त प्रोग्राम जो नालो छा है? हो जमालो। वेरी गुड। ऐं सॼे प्रोग्राम में मुझे इहा ही एनर्जी नजर अचण घुर्जे पूरे प्रोग्राम में, क्योंकि एनर्जी होगी तो अच्छे से गेम्स भी खेल पाएंगे। और बच्चों को भी मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम। कैसे हो बच्चों? ठीक हो? सब ठीक हो? खुश हो? प्यारे प्यारे बच्चों, माशाल्लाह सां चेहरनि ते मुस्कुराहटूं ॿारनि जे बि, ऐं माशाल्लाह सां असांजा तफ़रीही मक़ामात भी खुली विया आहिनि काफ़ी टाइम खां पोइ। अॼु डेफिनेटली मुझे डिस्कस करणु घुर्जे। मां वयुमि बीच साइड और हजारों की तादाद में, संडे का दिन था, लोग आए हुए थे वहाँ पे इंजॉय करने, बहुत सारी फैमिलीज आई हुई थी। लेकिन हिकड़ी सुठी गाल मां नोट की, मेजॉरिटी जेका माण्हुनि जी हुई उन्हनि खे मास्क पातल हो, विच इज रियली ए नाइस थिंग। भले असांजा तफ़रीही मक़ामात खुली वञनि पर पोइ बि असांखे ख़्याल रखणो आहे, SOPs खे फॉलो करणो आहे। ऑल राइट, केॾांहुं बि वञणो आहे SOPs खे फॉलो करणो आहे। अगर जॾहिं तफ़रीही मक़ामात जी ॻाल्हि अचे थी तो डेफिनेटली भाई जो भी फैमिलीज होती हैं, जब टाइम मिलता है घर से बाहर जाते हैं, कहीं ना कहीं घूमने जाते हैं, तो आपसे आज मैं पूछूंगा कि आपकी कौन सी फेवरेट जगह है जहां आप ज्यादातर जाते हो? कोई रेस्टोरेंट्स भी हो सकते हैं, पार्क्स भी हो सकते हैं, बहुत सारी जगहें होती हैं, लेकिन हमारी भी फेवरेट जगह है। फैमिलीज जब दिल करता है तो साथ में जाते हैं। तो जो भी कराची से भी, दूसरे शहरों से भी आए, वो आज बताएंगे कि जब मूड होता है फैमिली के साथ तो आप कहाँ जाते हैं। हाथ ऊपर। अदीरे खणी वञो, अदीरे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी भेण, नालो तव्हां जो? सफा मरवा। और कहाँ से आई है सफा मरवा? कराची से। जी, आप कहाँ जाते हैं? मुझे इस्लामाबाद जाने का बहुत शौक है और मैं वहीं जाती हूँ, और मरी। अच्छा, क्योंकि हमारा घर भी वहीं पर है। और मरी जाते हैं जी, क्योंकि हमारा घर भी अपना अच्छा, वहीं पर अगर है। कराची की बात करें तो यहाँ पे जब मूड हो जाते हैं तो कहाँ जाते हैं आप? कहीं भी चले जाते हैं, हो जमालो में आ जाते हैं, और या तो हौसबे चले जाते हैं, सीवीओ चले जाते हैं, जहाँ दिल जाता है वहाँ जाते भाई, हो जमालो में आ जाते हैं। हो जमालो का एतरियूं तव्हांखे मोहब्बतूं मिलंदियूं आहिनि जो तव्हांजो दिल हो जमालो हमें बहुत पसंद आया, बहुत ज्यादा पसंद आया, इस वजह से हम हो जमालो में आते हैं। बहुत शौक से आते हैं। वेरी गुड। बेकेरे भी बदनाम से और कौन शेयर करना चाहेगा? आप कहाँ जाना पसंद करते हैं? कौन सी आपकी फेवरेट जगह है जहाँ आप जाते हैं फैमिली के साथ? जी, अदड़ो ओ भावरो हथ मथे करे ॿुधायो असांखे बि ख़बर पई आहे। घोटकी वारा बि आहिनि, किथे आहिनि घोटकी वारा? हथ मथे कयो। अच्छा, हिन घोटकी वारे खणी वञो माइक। ओके, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, तव्हांजो नालो? समय। नालो? समय मुनरेजा। ऑल राइट, तव्हांखे बि वेलकम कंदासीं। भाउ, तव्हां ॿुधायो त घोटकी में कहिड़ी जगह है जिते तव्हां वेंदा आहियो? घोटकी में त काई बि जगह कोन्हे, घोटकी डिस्ट्रिक्ट में जाम होटल आहिनि, ओॾे वेंदा आहियूं असां। अच्छा, डिस्ट्रिक्ट में जाम होटल आहिनि। हाँ यार, घोटकी एतिरो खूबसूरत शहर आहे, एतिरा प्यारा माण्हू आहिनि घोटकी जा, मोहब्बत करण वारा माण्हू आहिनि। तव्हां चओ था घोटकी में कुझु बि न आहे? ईअं का असां त बोर थी विया आहियूं न पुराणियूं शयूं ॾिसी करे, असां इन लाइ। अच्छा, तव्हां बोर थी विया आहियो? हा। पोइ तव्हां माना पूरो सिंध विज़िट करण था चाहियो? हा। तॾहिं त चवंदा आहिनि सिंध समूरी सोन आहे असां, जीअं जेॾां बि तव्हां वञो तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। तमामु ख़ूबसूरत मक़ामात आहिनि। ॿियो कोई शेयर करणु चाहींदो कुझु असां सां? जी 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 जी, सब चुप, नहीं बताना। मुझे पता है पार्क कौन कौन जाता है। पार्क पार्क। अच्छा, आंजी ने हाथ ऊपर किया है, अदी के पास लेके जाए। जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपका नाम और कहाँ से आई है? मेरा नाम वर्षा है और मैं कराची से आई हूँ। पहले तो बताएं कैसी हैं? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुल। अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, मुझे बताएं कि कहाँ कहाँ आप घूमने जाते हैं? आपकी फेवरेट जगहें कौन सी हैं? हमारी फेवरेट जगहें जैसे सी साइड, मोस्टली सी साइड जाना पसंद करते हैं। सही है, आज हमने सुबह से विलेज का एक वो किया सफ़र, अभी शाम को ही आए थे और शो में भी आना था। अच्छा, पूरा दिन आपने सफर किया, उसके बाद शाम को आप यहाँ पे आ गए? यहाँ पे भी आए, टाइम निकाला। तो कैसा एक्सपीरियंस रहा विलेज का आपका?
बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा, काफ़ी फ्रेश, मतलब वो ग्रीनरी देख के बहुत इंसान फ्रेश हो जाता है। अगर कंपेयर कर रहे हैं सिटी से तो हाँ, सिर्फ सिटीज़ और विलेज में ये मुझे फ़र्क लगा, प्योर आबो हवा या ग्रीनरी देखनी है, सुकून जो देखना है वो विलेज में है। और अगर खाने की बात करें, खाने वो भी में तो फ्रेश शहर- खाना मिलता है विलेज में। वो बेशक, लेकिन वो शहर का मैं बोलूँगी बेहतर है। अच्छा, शहर का बेहतर है आप बोल रही हैं? जी। अच्छा, वो कैसे बेहतर है शहर का? शहर का ऐसे बेहतर है कि हमारे पास हम आदी हो चुके हैं बहुत सारी वैरायटीज़ के, जी। सही है, और विलेज में हम लोग देसी, और हम लोग देसी खाने के आदी नहीं है। तो अच्छा, हमें देसी खाने के आदी नहीं है, लेकिन जो जंक फूड खाते हैं उससे जो हमारे हेल्थ के इश्यूज होते हैं वो भी तो हमें वो पता है। सबको पता है, लेकिन बिकॉज ऑफ वैरायटीज तो इट मींस कि हमें अवॉइड करना चाहिए जंक फूड। जी, अवॉइड तो हमारी करना जुबान को जायका लग जाता है भाई जंक फूड का, यही बात है। आदी हो जाते हैं हम। यही और उसके बात बाद जो है डेली डॉक्टर्स के यहाँ जाते हैं, हाथ रख के भाई मैदे की प्रॉब्लम है। ये तो है, डाइट, हेल्दी डाइट होनी चाहिए। हेल्दी डाइट होनी चाहिए। ओके, दैट्स गुड। त वधंदा से पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़। असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे बाथरूम सिंगिंग जो, पर उन खां पहिरियां मां तव्हांखे ॻाए ॿुधाईंदो आहियां। जल्दी सां मूंखे लिस्ट ॾिजो। असां अनाउंस करे वठूं असांजा स्पॉन्सर्स जंहिंजे सां असां अॼु जे प्रोग्राम में ताउन कयो आहे, हुन में सां गॾु आहिनि मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, तामीराती दुनिया जो बाएतमाद नालो, एनेक्स होम अप्लायंसेस, पांडा परफ्यूम फिनाइल एंड रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। ऐं हिकिड़ो दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ बि भरपूर ताड़ियूं थी वञनि। और फाइनली टाइम आ गया जब मैं आपको गाना सुनाता हूँ, आपकी तालियों के साथ, आपकी तालियों की गूंज में मैं सुनाऊंगा गाना। और आज बच्चों की फरमाइश पे, ॿारनि जी फरमाइश से मां अंदर भी वेठा आहियूं। तव्हां अंकल पेशो लदुम पटता, पेशो लदुम पटता, त अॼु तव्हांखे असां ॿुधाईंदासीं पेसो लदुम पटता। त जल्दी सां माइक खणी अचो, गॾिजी करे एंजॉय कंदासीं। होजमालो इज ऑल अबाउट यू नो डूइंग एंजॉयमेंट। तो भाई तालियां हो जाए तो शुरू करे गाने को। तो भाई बच्चों की फरमाइश भी पूरी हो गई। मजा आया बच्चों? मजा आया? कैसे कर रहे थे अंकल, बता सकते हैं? ऐसे ऐसे कर रहा था ना, कैसे कर रहे थे अंकल? अच्छा, मुझे कोई करके दिखाएगा यहाँ पे आके? एक ठुमका कोई लगा के सकता है? कोई भाई हमारा, कोई भाई? सो डोंट वरी, तव्हांखे कॉल कयूं असांजे फर्स्ट सेगमेंट में जेको आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। सो एनेक्स जे ताउन सां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, एनेक्स होम अप्लायंसेस, ऐं असां वटि आहे मीट मिन्सर। त ॾिसूं था त केरु विन कंदो ही मीट मिन्सर ऐं घर वञी मज़े जो कीमो ठाहे करे खाईंदो असांजे एनेक्स जे प्रोडक्ट सां। तो भाई बाथरूम सिंगिंग में कौन कौन आप पसंद करेगा? बाथरूम सिंगिंग बहने और भाई, अदा अचो, तव्हां अचो। ओके भेण तव्हां भी अचो, आ जाए। एंड इस साइड देखें, यहाँ भी हमारी बहनें बैठी हुई हैं। बाथरूम सिंगिंग गाना है, गाना है, किनको गाना है? आ जाए, आ जाए। ओके, तो बहन के लिए भाई तालियां हो जाएं। ओके, ऐसे जबरदस्ती बुलाते हैं। ओके, तो अदो आयो आहे हिकिड़ो अञा अदा भावरो। अंकल तव्हां भी अची वञो, अचो 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 अचो। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, आप भी आना चाहती हैं? आ जाए, आ जाए। ऑलराइट, मोस्ट वेलकम। एनेक्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे, तव्हांखे सभु ॿुधायोसीं त असां वटि एनेक्स जो ही मीट मिन्सर आहे। ॾिसंदासीं त केॾे वञे तो ही मीट मिन्सर। सो असां वटि कंटेस्टेंट्स अची चुका आहिनि। बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे ऐं ॾिसूं था त केरु कीअं थो सिंग करे आज। और हम बताते हैं कि जो हमारी ऑडियंस है वही जजेस होते हैं। और आपको पता है किनके लिए क्लैपिंग बजानी होती है? जो अच्छा गाते हैं। आपकी फैमिली में से कौन है वैसे? अच्छा, इनमें से कोई भी नहीं है? ठीक है, जो आप आज तालियां बजाएंगी वो न्यूट्रल होंगी, दैट मीन्स। ओके, तो स्टार्ट कंदासीं। और मुकाबलो असांजो गॾु ई हूंदो भेणुनि जो ऐं भाउरनि जो। त पहिरियों असां भाउ खे इनवाइट कंदासीं। अदा अची वञो, कम फॉरवर्ड। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। अदा नालो तव्हांजो? ज़हीर हुसैन सर। ऐं किथां आया आहियो? पटीदन खां सर। छा पिया ॿुधाइनि पटीदन वारा? मां तव्हांखे सर धमा ॿुधाईंदुमि। ऑल राइट जी। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, सोना लगदा अली वाला, सोना लगदा अली वाला। किसी भी मैदान
सुन ले सुन ले सुन ले नयो भजदा अली वाला नयो भजदा अली वाला सोना लगदा अली वाला सोना लगदा अली वाला मार के बो दिला साईं जिस दमो हांडिया दे विच पाया देवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नु आया बोदला किते तू किते किते देखूं सद दे अली वाला देखूं सद दे अली वाला सोना लगदा अली वाला प्यारा लगदा अली वाला जिदी जरूरत कीती सैयद विच तारीख ते छा गई बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई नारा मार के दर दसया दसया इंज गजदा अली वाला इंज गजदा अली वाला जबरदस्त जबरदस्त वेरी गुड बहुत एनर्जी के साथ अच्छी परफॉर्मेंस। अस्सलाम वालेकुम जिंगल आपका नाम? नाम मुश्ताक अली। और कहाँ से आए? शिकारपुर से। छापिया बुधान शिकारपुर? जी सर। शिकारपुर का आयो? शिकारपुर का। अच्छा ई सामो ताके शिकारपुर वारे दिसन था छा चवण चाहींदो उनके? मैं कलाम बुधाया भाई। अच्छा कलाम बुधाईंदो ऐं आचार किथे आहे शिकारपुर जो? मशहूर माने ता होजम वालो जे फ्लोर ते आयो शिकारपुर मां ता आचार न खणी आयो? बेगुमरे खणी नादी। बेगुमरे खणी ईंदो? जी जी। शिकारपुर जे आचार जो नालो ॿुधी वात में पाणी अची वेंदो आहे खणी वेद फेंदो अदा। एनीवेज छा पिया ॿुधायो असांखे? मां कलाम ॿुधाईंदुमि तव्हांखे। जी। तू मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो सनम आहियां तू मुंहिंजो जनम आहे मां तुंहिंजो जनम आहियां तू मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो सनम आहियां तू मुंहिंजो भरम आहे मां तुंहिंजो भरम आहियां तू मुंहिंजो जनम आहे मां तुंहिंजो जनम आहियां तू मुंहिंजो कदम आहे मां तुंहिंजो कदम आहियां। जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। वे सिंगल पाण में आयूं इहो सनम शिकारपुर जो आहे ॿिए किथां जो आहे? शिकारपुर जो सनम आहे। शिकारपुर। अच्छा केरु आहे सनम भला असां सां बि थोरो शेयर कयो। शेयर नाहे करणो? अब शेयर नाहे करणो माना वाइफ नाहे। ओके ऑल राइट अदी तव्हां अची वञो तव्हां अची वञो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जदी नालो तव्हांजो? ताहिरा। ऐं किथां आया आहियो? बलूचिस्तान खां। बलोचिस्तान खां आया आहियो। बलोचिस्तान वारनि खे बि दिलि जी गहराइनि सां असां वेलकम कंदासीं पंहिंजे होजमालो जे प्रोग्राम में। छा ॿुधाईंदो असांखे तव्हां? दिल दिल पाकिस्तान। दिल दिल पाकिस्तान। गुड। दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ पड़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। जबरदस्त वेरी गुड भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि। अदी तव्हां छो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भेण तव्हांजो नालो? महरीन। ऐं किथां आया आहियो? कराची खां। कराची खां आहियो। छा पिया ॿुधायो असांखे? असी प्यार करण असी प्यार करण वारा माण्हू। जी। असी प्यार करण वारा माण्हू 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 दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा असी पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू।
जबरदस्त 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 भेण। अच्छा तो वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो मथो ऑर्डर अची वियो आहे। बाक़ी असां कंटिन्यू कंदासीं नंढड़े ब्रेक खां पोइ केॾा बि न वञो, अची करे कंटिन्यू कंदासीं पंहिंजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट के जेको आहे एनेक्स जे ताउन सां। तो भाई बताइए प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमाल लो। We welcome back to our show जंहिंजो नालो आहे हो जमालो। असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट जारी है सारी आहे। एनेक्स जे ताउन सां असांजो ई सेगमेंट काफ़ी सिंधा भाउर ऐं भेणूं सिंग करे चुका आहिनि। आई थिंक लास्ट तव्हां आयो लास्ट। अचो अदी अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इंट्रोडक्शन त अदी थी वियो जी। छा पिया ॿुधायो असांखे? लाल शाहबाज कलंदर जो कलाम। ऑलराइट ओवर टू यू। लाल मेरी पत रखियो भला झूले लालर सिंदरी दा सेवरदा सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर हो। लाल मेरी पत रखियो भला झूले लालर सिंदरी दा सेवरदा सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अलीदा पहला नंबर। जबरदस्त जबरदस्त वेरी गुड। ऐं हाणे फैसले जो टाइम अची चुको आहे ऐं फैसलो कंदो तव्हां। जंहिं सुठो सिंग कयो आहे उन ते ई ताड़ियूं वॼंदियूं। तव्हांखे कसम अथव चीटिंग ओके कसम कसम। ऑलराइट आपको भी उन्हीं पे तालियां बजानी जिन्होंने अच्छा सिंग किया है। नेक्स्ट ताउन सासा जी सेगमेंट है। सो लेट्स सी हु इज गोइंग टू बी द विनर। ऐं कंहिंखे मिलंदो ही मीट मिन्सर। तो भाई सब खां पहिरीं अचो अदा तव्हां अचो। तव्हां सिंग कयो हुयो। कंहिंखे लॻे थो हिन ते सभ खां सुठो सिंग कयो? ओके अंकल तव्हां अचो। अंकल शिकारपुर वारो जेको आचार बि न खणी आयो। कंहिंखे लॻे थो अंकल सुठो? ऑल राइट थैंक यू। अदी तव्हां अचो। कंहिंखे लॻे थो अदी सुठो सिंग कयो? ओके अदी तव्हां अचो। कंहिंखे लॻे थो अदी सुठो सिंग कयो? ओके अदी तव्हां अचो। ऐं कंहिंखे लॻे थो त अदी सुठो सिंग कयो? अदा तव्हां अचो अॻियां। हाणे ॿिनि ॼणनि ते वधीक क्लैपिंग थी आहे। सो वंस अगेन हिननि ॿिनि जे विच में कॉम्पिटिशन आहे अदी जे ऐं अदे जे। ठीकु आहे। हिकु दफ़ो ॿीहर मां पुछणु चाहींदुमि पंहिंजी ऑडियंस खां तो भाई किनको लगता है कि इन्होंने अच्छा सिंग किया है और किनको लग रहा है कि बहन ने अच्छा सिंग किया है? ऑल राइट सो कांग्रेचुलेशंस। तव्हां विन करे चुका असांजो ई सेगमेंट बाथरूम सिंगिंग जो ही एनेक्स जो गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु। थैंक यू वेरी मच। अदी जे लाइ ताड़ियूं थी वञनि भरपूर। तीर तीर तीर। ओके मेरे हाथ में क्या है? मुझे हाथ में चाहे बुधायो क्या है भाई? क्या है? इसे क्या करते हैं? निशाना। कहां पे निशाना लगता है? यहाँ पे, यहाँ पे बोर्ड पे लगता है। बोर्ड कहाँ है भाई? जल्दी से लेके आए बोर्ड। डेफिनेटली डॉट गेम जो सेगमेंट स्टार्ट करना से था। डॉट गेम वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स के तावन सां तामीराती दुनिया जो बा एतमाद नालो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। तो ही वकार बिल्डर्स जो स्पेशल गिफ्ट सां गॾु आहे। जेको विन कंदो डॉट गेम जो सेगमेंट उहो ई खटे वेंदो ही स्पेशल गिफ्ट। सो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स तामीराती दुनिया जो बा एतमाद नालो। तो ये बहनों के लिए सेगमेंट है। कौन कौन आना चाहेगा?
इहे तीरन हण पल पल तू, इहे तीरन हण पल पल तू, सोना पंहिंजी अखियुनि खे झल तू। अच्छा जेके लगे तो पक्को आहे निशाने में। अदी तव्हां अचो ऐं भेण तव्हां अचो, हिन साइड आ बि वञो, अचो तव्हां बि अचो। ओके हुन साइड वञा। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स तामीराती दुनिया जो बाएतमाद नालो 3 अदियूं अची चुकियूं आहिनि। हिकिड़ी अदी असांखे घुर्जे। वन मोर आप आना चाहेंगे? आ जाए भाई। तो स्टार्ट करते हैं डॉट गेम का सेगमेंट वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सा। अदी अची वञो, तमाम बि अची वञो। जल्दी सा मुझे पेज ऐं पेन ॾिजो ताकि मैं जो स्कोर नोट डाउन कयां। तो आप देख सकते हैं बोर्ड पे नंबर्स लिखे हुए हैं। जै भी नंबर ते इन्हनि जो निशानो लगंदो आ उहे इन्हनि के मार्क्स मिलंदियूं आहिनि। 4 चांसिस सां ॾींदा आहियूं पंहिंजे पार्टिसिपेंट्स के, ऐं लास्ट में काउंट कंदा आहियूं। जंहिंजो हाईएस्ट स्कोर हूंदो आहे उहो ई विनर थींदो आहे हिन सेगमेंट जो। सो स्कोर पता है आपको, लेकिन जो बीच में रेड और ग्रीन कलर है, अगर आप यहाँ पे निशाना लगाते हैं, रेड के 100 मार्क्स हैं और ग्रीन के 50 मार्क्स हैं, 50। बाकी सब मार्क्स लिखे हुए हैं। ऑल राइट। हाणे ताईं जो रिकॉर्ड आहे हिकिड़ी अदी जेको आहे त 50 वारे जेको आहे त हिन में ग्रीन ते तीर लॻो हुयो। सो लेट्स बिगिन दिस सेगमेंट ऑल्सो। स्टार्ट कंदासीं पंहिंजी भेण खां। अदी अची वञो तव्हां, ऐं तव्हांजो ही आहे स्टैंडिंग पोजीशन, ये वाली। ठीक है। अस्सलाम वालेकुम जी। भेण तव्हांजो नालो? माइक ओपन कर लीजिएगा आमिर भाई। आपका नाम? मदीहा। कहाँ से आई है? चांडिया विलेज। ओके, तो 4 चांसेस आपको देंगे हम। कोशिश करें कि रेड और ग्रीन पे लगे। 4 चांसेस दींदा से अधिक है। सो स्टार्ट करते हैं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स से ताबन साथ जो ही सेगमेंट स्टार्ट करना से। यस स्टार्ट। 17 पॉइंट्स भाई, 17 पॉइंट्स। वेरी गुड, तालियां होनी चाहिए बहन के लिए। 17 पॉइंट फर्स्ट चांस में। ओके जल्दी सा एरो खड़ी दीजिए। ओके ओके, हाय 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 हाय, दो हरिया चारों लगाने, चारों। हाय क्या हो रहा है भाई? एक मिनट। ये लाइन पे है। once again। ओके 6 पॉइंट, 6 पॉइंट 17 के बाद 6 पॉइंट्स। ओके वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स 15 पॉइंट्स, 15 पॉइंट्स। नॉट बैड, वेरी गुड। 17, 6 and 15। and once again 17, very good। 17, 6, 15 and once again 17। निशाना ऑल राइट। तो ये मैं सम कर लूं। अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम अस्सलाम। अदी तव्हांजो नालो? शबाना। किथां आया आहियो? कराची। कराची खां आया आहियो? जी जी। ठीक आहे। उम्मीद आहे त तव्हां बि सुठो खेॾंदो, तव्हांजो निशानो बि पक्को हूंदो। ऑल राइट, स्टार्ट कंदासीं। बहरहाल काउंटडाउन स्टार्ट कयूं, मज़ो नथो अचे हमारी ऑडियंस से। तो भाई बोले एक, थोड़ा एनर्जी के साथ बोले एक, थोड़ा और एनर्जी के साथ बोले एक, बोले 2, बोले 3, बोले गो। ओके लाइन त भेण शबाना सां गॾाइन। 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्स। ओके जल्दी सां खणी ॾिजो। फर्स्ट चांस में 2 पॉइंट्स हासिल कया आहिनि तमाम वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां। असांजो ही सेगमेंट आहे भेण शबाना सां गॾु आहे, ऐं ही आहे 3, 2, 3। Okay, once again. Oh, 17 points, 17, good, 2, 3 and 17.
लास्ट चांस, भेंट शबाना जो। ओके, once again missed, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, तामीराती दुनिया का बाएतमाद नाम वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। भेण शबाना सां गॾु आहे, 6 चांसेस थी चुका आहिनि, 2, 3 and 17 ही लास्ट चांस आहे जी। ओके, काई ॻाल्हि नाहे, भले 12 थी वञे, 1 थी वञे, असां गॾु आहियूं तव्हां सां। ओ अच्छा, भला हिकिड़ो कमु था कयूं, तीर चेंज था कयूं, जेको तव्हांजो 17 ते लॻो आहे, 17 ते तव्हांखे उहो था ॾियूं। ओके, वो फाइनली भाई लग गया, ये वाला लगा है, ये वाला लगा है, ये लगा है, ठीक है। 17, 17, तो 2, 3, 17 and 17, लेकिन रिजल्ट असां तव्हांखे लास्ट में ॿुधाईंदासीं कंहिंजो हाईएस्ट स्कोर आहे। सो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भेण, तव्हांजो नालो? आयशा। और कहाँ से आई हैं? काले पुल से। ओके, आयशा हमारे साथ हैं। अब देखते हैं कि आयशा के निशाने पक्के हैं या नहीं। तो हम काउंटडाउन स्टार्ट करेंगे। काउंटडाउन के लिए तैयार हो? बोले हिक्को, बोले बहा, बोले 2.5 ही, बोले ट्रे है, बोले गप। ओके, एंड दिस इज 17, 17 लाइन 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 लाइन। अभी आयशा सां गॾु आहे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जी सेगमेंट आहे 9 पॉइंट्स, 17, 9 लाइन ते थी रहा है। once again hurry up once again। ओयो तो वने, this is 19 19, very good, 19, ये वाला लाइन पे आ गया once again, very good, well played। okay, 17, 9 and 19 लास्ट चांस आहे, लास्ट चांस आहे, लास्ट चांस आहे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, तामीराती दुनिया जो बाएतमाद नालो। भेण आयशा सां गॾु आहे 17, 9 जी, नहीं साइड हो गया मेरे ख्याल में, लगे हाँ। ओ थोड़ा सा बच गया 50 से। ओके, ये है 10, 10। ओके, वेल प्लेड। 17, 9, 19 and 10। ओके, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भेण, तव्हांजो नालो? हफ्सा। किथां आया आहियो? कराची मां। कराची मां आया आहियो। हाणे तव्हांजा निशाना असां ॾिसंदासीं त कीअं आहे। ओके, सो बेस्ट ऑफ लक। स्टार्ट कंदासीं। बोले हिक, बोले नू, बोले ट्राई, बोले गा। ओके, लाइन दे लाइन दे लाइन दे लाइन दे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। अच्छा, 1 मिनट, आपकी पोजीशन, आपके पोजीशन सही है, सही है, सही है, सही है, सही है, सही है। ख्याल, थोड़ा ख्याल। ऑल राइट, 3, अच्छा लिखने दे 3, 17 और ये है 2, 3, 17, 2 और लास्ट आपका कहाँ है? लास्ट वन। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स 3, 17 and 2। ओके, लास्ट तीरा है। ओके, 16 पॉइंट। आपने नाम क्या बताया बाय मिस? हफ्सा। ओके, ठीक है, ठीक है। तो असां वटि रिजल्ट्स आहिनि। एनी गेसेस? एनी गेसेस? एनी गेसेस? ओके, मैं ही बता देता हूँ। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स के ताउन से असां जो ही सेगमेंट है, नहीं अभी लेके गए, वापस लेके गए, ये नहीं लेके जाना चाहिए था। तो भाई हफ्सा, आपने लास्ट में खेला,
38 पॉइंट्स उन्होंने हासिल किए। तालियां हो जाए अफसा के लिए। 38 पॉइंट्स। शबाना अदी शबाना 39 उन्हें तालियां पॉइंट यूं हासिल कयूं आहिनि। भेण जे लाइ बि ताड़ी थी वञनि जी कोशिश जे लाइ जीते आया त ट्राई कयो। ऐं बाक़ी अदी मदीहा के रहे आई अदी आयशा के रहे। तांचो मूव फॉरवर्ड। क्या लगता है, किनको लगता है कि ये विनर होंगी और किनको लगता है कि ये विनर होंगी? इत्तेफाक से दोनों के 55 पॉइंट्स आए। थैंक यू वेरी मच। था वही सको था। इन दोनों के बीच में टाई हो चुका है। सो दैट मींस अब वंस अगेन इनका फाइनल कराएंगे। तो इनको 4 तीर दें, 3 तीर दें या 2 तीर दें? ऑडियंस बताएगी। चारों दे दें। ठीक है भाई, 4-4 वंस अगेन इनको देंगे और देखते हैं कि केर हाई स्कोर आने तो हरिया तीर खड़ी जो तीर हरिया। और अब भी मैं पूछूंगा कौन इनकी साइड है। तालियां बताएंगे। ठीक है, आपकी साइड भी है। तो स्टार्ट करते हैं वंस अगेन वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताबन सां जो डॉट गेम जो सेगमेंट टाई थी चुका है वंस अगेन इनकी कॉम्पिटिशन। ठीक है, सो ऊपर से ऑर्डर आए 2 तीर दे, तो भाई 2 तीर ले लें इनसे। ओनली 2 arrows will be there। काउंटडाउन स्टार्ट करना से 1 बोले 2 बोले 3 बोले 4 बोले 5 बोले 6 बोले 7 बोले 8 बोले 9 बोले 10 बस एंड शुरू। भाई once again आपको किसने कहा है मुझे तीर मारने हैं भाई? 2 points। ओके, और ये है 19। अच्छा 19 और 2 कितने हुए? 21 पॉइंट्स। 21 पॉइंट्स। दादी भी सांस अगर ॾिसूं था त 21 खां वधीक ई हणी सघनि थियूं या न? ओके, ओवर टू यू। 1 2 3 एंड गो। लाइन पे वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स मां पंहिंजे हथ में ही वकार जो हरिया खणी ॾियो। वकार जो गिफ्ट खणी ॾियो मूंखे भाई। ये भी है 19। एक मिनट आपके भी 19 पहले आए। दैट मींस अगर 2 से ज्यादा ये आपका तीर लगता है दैट मींस आप ही विन कर लेंगे। सो लेट्स सी। ओके जल्दी सां तीर खणी रहो। हेरा मां वकार बिल्डर्स जो स्पेशल गिफ्ट खणी अचां। गिफ्ट खणी था वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। 19 पे तो लग चुका है और ये 17 पे लगा। दैट मींस आप विन कर चुकी है। कांग्रेचुलेशन। और ये जाता है आपको। थैंक यू वेरी मच। अदी विन कर चुके हैं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जो स्पेशल गिफ्ट आर्मी राती दुनिया जो बा एतमाद नालो। वेरी वेल डन। अदी सां भी जेको आहे त गिफ्ट हैम्पर घर में तो तमाम बेहतरीन सुठी कोशिश हुई त हिते सां जो ही सेगमेंट में पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। सो भाई बहनों ने तो खेल लिया, अब भाइयों का चांस होना चाहिए। तो भाइयों रेडी हो? भाइयों रेडी हो? तो लड़कों के लिए हम स्टार्ट करेंगे अपना सेगमेंट जिसमें हम आपकी आंखों पे पट्टी बांधते और आपको गिफ्ट ढूंढना होता है। रिलायंस पेंट के तावन सां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। त असां वटि ही स्पेशल गिफ्ट आहे रिलायंस पेंट के तावन सां। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। तव्हांजी ज़िंदगी के रंगीन बनाए थो। तव्हां भी पंहिंजी बिल्डिंग्स में, स्कूल बिल्डिंग्स, घरनि में इस्तेमाल करो रिलायंस पेंट्स ऐं खूबसूरत बनाए पंहिंजे घरनि जूं दीवारूं। तो स्टार्ट कंदासीं ही पट्टी वारो सेगमेंट पंहिंजे भाउरनि सां। तो कौन आना चाहेगा? जी भाई 2 लड़के चाहिए हमें, 2। और जो नहीं आए हैं कोशिश करेंगे कि उनको बुलाएं जो नहीं आए हैं। 2 बॉयज। घोटकी वारनि खे छा थियो आहे भला? ओके अदा तव्हां अचो जी। ऐं हिकिड़ो ॿियो भाउ। अदा तव्हां अचो।
ऑल राइट, तो चूज कर लिए हैं 2 बॉयज। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। सो जल्दी से पट्टियां लेके आए, इनकी आंखों पे पट्टियां बांधी जाए। बहुत मजे का सेगमेंट है, मां ढाढो एंजॉय करनो आया। जॾहिं हेठि घोड़ो थी करे घुमंदा आहिनि सॼे फ्लोर ते ऐं गिफ्ट ॻोल्हंदा आहिनि, त असांजी कारवाई जारी सारी आहिनि। जंहिंखे ते पट्टी बची रही आहे, रिलायंस पेंट जे तामुन सां असांजो ही सेगमेंट आहे रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। त हिकिड़े भाउ जी अखियुनि ते पट्टी बची चुकी आहे। लेट मी आस्क, कुछ नजर तो नहीं आ रहा? ओके। और अगेन एंड अगेन मुझे बताना पड़ता है कि आपको फेस ऊपर नहीं करना है और नीचे से नहीं देखना है। आपको भी फेस ऊपर नहीं करना है ऐसे। अगर ऊपर किया तो गिफ्ट नहीं मिलेगा। स्टार्ट कंदा से पंहिंजे हिन सेगमेंट के ऐं किरां वियो गिफ्ट, किरां वियो गिफ्ट, गिफ्ट 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 किथे रखी छॾियो मां? ही पियो आहे रिलायंस जो स्पेशल गिफ्ट। हाणे ईंदो मज़ो। शुरू किया जाए, शुरू किया जाए। अच्छा मेरे साथ आप कहेंगे शुरू किया जाए, शुरू किया जाए। ओके, तो आपको बैठ के ये गिफ्ट ढूंढना होगा। बैठ के सबसे पहले मैं आपकी पोजीशंस करेक्ट पोजीशन पे खड़ा कर लूं, करेक्ट पोजीशन पे खड़ा कर लूं। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। पंहिंजी पोजीशन ते ही अची चुका आहिनि ऐं असां गिफ्ट रखंदासीं फ्लोर ते। एंड वंस अगेन काउंट डाउन करेंगे। बोले 1, बोले 2, बोले 3, बोले शुरू। आके बैठ जाए भाई, बैठ जाए, बैठ जाए, बैठ जाए, बैठ जाए। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। वेरी गुड। बैठ के ढूंढना है, बैठ के, बैठ के ढूंढना है, बैठ के ढूंढना है। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। ये तो बहुत अच्छे घोड़े बने आज, अच्छे घोड़े बने, अच्छे घोड़े बने हैं। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। अब देखते हैं कि कैसे ढूंढते हैं। जी वेरी वेल डन भाई, तालियां होनी चाहिए बच्चों के लिए। गिफ्ट ढूंढ रहे हैं। तो कहाँ रखा जाए, कहाँ रखें? ऑडियंस बताएगी कहाँ रखें, कहाँ रखें? रख लिया, रख लिया, रख लिया। ओके, तालियां होनी चाहिए, शोर की आवाज आनी चाहिए। वेरी गुड, गुड, गुड। अच्छा अब लास्ट फाइनल, फाइनल जगह पे रखेंगे। फाइनल पोजीशन। तालियां, तालियां होनी चाहिए, तालियां भाई। ओह वेरी गुड, जबरदस्त। अचो 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 भा, अचो अचो। वाकई मेहनत कई, मेहनत कई। खणी चो, खणी चो, माइक खणी चो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सलाम। भाई कॉन्ग्रेचुलेशंस, तव्हां विन करे चुका आहियो। शुक्रिया। छा पियो फील थे? नज़र तो न पियो अचे? कसम खण न पियो नज़र अचे, कसम खण। मूंखे रोज सुथरो यकीन नहीं ईंदो आहे। कुछ नजर नहीं आ रहा था। क्या फील कर रहे थे? बस थोड़े बाल खींच रहे थे। बाल खींच रहे थे? कोई खींच रहा था क्या? बहुत स्टैंड कर दिया था। पट्टी की वजह से खींच रहे थे? ओके भाई, तो मेहनत रंग लाई। कॉन्ग्रेचुलेशंस। अदा, अदा सां भी ॻाल्हाईंदासीं। अदा के माइक ॾियो भला, मां पाण माइक तो रखा। जी नालो छा है भाउ? मोहम्मद अमान। मोहम्मद अमान, कैसा फील हुआ? मेरी आंख में पट्टी लग रही थी। अच्छा, आंख में पट्टी लग रही थी। ये हम खुद ही आंख पे रखते हैं ना, नाक पे रखेंगे तो कुछ सब कुछ नजर आएगा। मजा आया? जी आया मजा? जी। बाजी लाइ भी तारी थी वने। हाँ ऑलराइट, तो भाउ सां भी गिफ्ट हैम्पर घर में। तो थैंक यू वेरी मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस वंस अगेन। रिलायंस पेंट जो तव्हां विन करे चुका आहियो ही अ गिफ्ट। ऐं हाणे असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ। भाउरनि जो तो सेगमेंट थी वियो, वरी वंस अगेन असां ईंदासीं भेणुनि जी तरफ। तो भाई कौन सी बहनें तैयार हैं नेक्स्ट सेगमेंट के लिए? जी हाणे केड़ी भेणियों ईंदियूं? कौन सी बहनें आएंगी भाई? पहले गेम, गेम। तो अब हम स्टार्ट करेंगे बास्केटबॉल।
देखते हैं कि कितनी एनर्जी हमारी बहनों में और कैसे बॉल उठा के बास्केट में डालेंगे। जल्दी सा करनी चाहिए बास्केटबॉल स्टार्ट करना से बास्केटबॉल जी। ओके जी बहनों जी अच्छो दी अच्छो ता अच्छो वेलकम ता ही चुका है ऑलरेडी मुझे ख्याल में। विन नहीं किया था विन किया था जिन्होंने नहीं किया अदी तव्हां अचो अची वञो ॿ वधीक भेणूं तव्हां विन कयो हुयो अदी तव्हां बि अची वञो। लास्ट में हिन साइड ॾिसूं कोई अचणु चाहींदो। बास्केटबॉल हाथ से फेंकना है आ जाए। ऑल राइट 4 भेणियूं अची चुकियूं आहिनि। बास्केटबॉल जो असांजो ही सेगमेंट आहे ऐं ही बि असां कंदासीं वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां। असां वटि स्पेशल गिफ्ट आहे वकार वारनि जो। ॾिसूं था त कहिड़ी भेण ही गिफ्ट विन थी करे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स तामीराती दुनिया जो बाएतमाद नालो वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। तो स्टार्ट कंदासीं। बॉल्स किथे आहिनि? बॉल्स ठीक है। तो बॉल्स अची चुका आहिनि। असां 4 चांसेस दींदासीं भेणुनि के 4 चांसेस मिलेंगे। देखते हैं कि 4 चांसेस में कितनी बॉल बास्केट में जाएंगे। सो लेट्स बिगिन दिस सेगमेंट। अदी तहां अची वञो आ जाए और ये है आपकी पोजीशन ये ओके और इसको सेट कर लें। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स तामीराती दुनिया जो बाएतमाद नालो। तो ये इनका फर्स्ट चांस है। बहन को भाई सपोर्ट करे तालियां बजाएं इनके लिए। वेरी गुड जी बहन दिस इज योर फर्स्ट चांस। में 1 2 3 एंड गो स्टार्ट। ओ बच गया ओके नो बॉल इन द बास्केट। कोई बॉल बास्केट में नहीं गया। माइक खणी चो इंट्रोडक्शन वठूं। अदी खां बि न वरितो से इंट्रोडक्शन। अदी ऑलरेडी अची चुकी हुई असांजे पहिरियों गेम में। अदी भी अची चुकी हुई जी। अस्सलाम वालेकुम जी भेण। हिकिड़ो बॉल भी न हुयो बास्केट में। हाँ तो उम्मीद रखें कोशिश बाकी नसीब। ऑल राइट कोशिश। बेस्ट ऑफ लक चवंदासीं तव्हांखे वकार बिल्डर्स डेवलपर्स जे तावन सां। ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे। तो भाई 1 2 3 एंड गो। वाह माशाल्लाह वाह माशाल्लाह जी। वेरी गुड नो बॉल इन द बास्केट। कोई बॉल बास्केट में नहीं गया। ओके अदी तहां अचो अदी के भी माइक लीजिए जल्दी सा। अस्सलाम वालेकुम भेण। अस्सलाम वालेकुम। अञा ताईं कोई बॉल ही न वियो बास्केट में जी। उम्मीद है तमामु रखूं असां कोशिश। ठीक है बेस्ट ऑफ लक। असां चाहींदासीं 4 ही बॉल्स बास्केट में वञनि। ओके लेट्स बिगिन। तो भाई अब ऑडियंस की तरफ आते हैं। बोले हिको, बोले 2, बोले 3, बोले गो। ओके ओ बच गया। ओ लास्ट चांस ओ आज तो बॉल ही नहीं जा रही बास्केट में जी। अदी तव्हां अचो। अस्सलाम वालेकुम। तव्हां जो नालो? शारिफ फैसल। ऐं किथां आया आहियो जी? क्या बताया? नाम क्या बताया? सोबिया। अच्छा पहले शारा फैसल बताया। क्या बताया? क्या नाम बताया पहले? सिंधी इतनी नहीं आती ना इसलिए। ओके तो स्टार्ट करते हैं। भेड़ संगत भी स्टार्ट करें तो बोले 1, बोले 2, बोले 3, बोले शुरू। ओके स्टार्ट। एक भी बॉल गई आप विन कर लेंगी। एक बॉल बास्केट में गई आप विन कर लेंगी। ये भाई चली गई बॉल, चली गई।
तो आगे कंटिन्यू करेंगे, देखते हैं हो सकता है और भी बॉल जाए। ओके, 2 more chances। ऑल राइट, तो भेण विनर आहिनि, कॉन्ग्रेचुलेशंस। केॾा में जल्दी सां वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स जो गिफ्ट वेंदो भेण सां गॾु, ऐं भेण जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। ही तव्हां सां गॾु वेंदो ज़बरदस्त, एटलीस्ट बॉल गई बास्केट में। ओके, त हिते असांजो ही सेगमेंट बि पहुतो पंहिंजी पुॼाणी ते, ऐं वधीक गेम्स, चटपटियूं गेम्स असां सां गॾु आहिनि। पर उन खां पहिरियों वक़्तु आहे नंढड़ी ब्रेक जो, केॾा बि न वञिणो आहे, वञी करे वापसि ईंदासीं। त प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो। जी वेलकम बैक टू आवर शो, जंहिंजो नालो आहे हो जमालो। उम्मीद आहे असांजे प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदो पंहिंजे पंहिंजे घरनि में। अगरि तव्हां बि असांजे हिन शो जो हिसो थियणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते करायो रजिस्ट्रेशन, थी वञो हिसो असांजे हिन शो जो, ऐं खटियो लातादाद इनामात। ऐं हाणे असां वधंदासीं भाउरनि जी तरफ़। भाउरनि जे लाइ सेगमेंट आहे, असांखे 2 भाउर घुर्जनि जेके शर्टियूं खोले करे पाइणियूं आहिनि। शर्ट्स, जस्ट शर्ट्स ओपन करणियूं आहिनि, उनखे पाइणो आहे। जी अदा तव्हां अचो 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 अचो। ऐं भाउ तव्हां ऑलरेडी अची चुका आहियो, जेको न आयो आहे अदा तव्हां अचो अचो। ऑल राइट, त 2 भाउर अची चुका आहिनि। पांडा फिनाइल जे ताउन सां असां ही सेगमेंट स्टार्ट कंदासीं। पांडा पाकिस्तान का पहला परफ्यूम फिनाइल, पांडा फिनाइल। ऐं ही शर्ट्स अची चुकियूं आहिनि असां वटि। ही आहिनि 6 शर्ट्स ब्लू कलर ऐं 6 वाइट कलर जूं आहिनि। अदा हेॾां अची वञो, तव्हां हेॾां अची वञो। ओके, आपको क्या करना है? शर्ट्स के बटन ओपन करने, ओपन करके शर्ट्स पहननी है। आपको 1 मिनट का टाइम देंगे और 1 मिनट में जो ज्यादा से ज्यादा शर्ट्स पहन लेगा वो ही विनर थींदो। अंडरस्टूड? समझ में अची वियो? बटन खोलना है लेकिन पाए करे बंद ना करना। ओके, जस्ट एक ॿिए जे मथो तव्हां शर्ट्स पाईंदा। त पांडा अॼु ताबुनि सां असां ही सेगमेंट स्टार्ट कंदासीं। शर्ट्स वारो 2 भाउर असां गॾु आहिनि। पहिरियों इंट्रोडक्शन वठूं, उन खां पोइ सेगमेंट स्टार्ट कंदासीं। माइक खणी वञो, भाउ सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। भाउ तव्हांजो नालो? कीर्तन। ऐं किथां आया आहियो? घोटकी दा। घोटकीअ खां। ऐं घोटकी जा पेड़ा किथे आहिनि? हा याद अंकल त आचार न खणी आयो घोटकी जी, ही पेड़ा बि न खणी आयो आहे। किथे आहिनि पेड़ा? अचानक प्रोग्राम थी, ख़बर न। अचानक प्रोग्राम हुयो? अच्छा, मतलब नेक्स्ट टाइम त अचानक न हूंदो न? न नेक्स्ट टाइम कहीं तव्हांखे खारायूं घोटकी अची? न नेक्स्ट टाइम हिकिड़ी आहे न शॉप में, मुझे ख्याल में लेडीज मार्केट आहे जिते बराबर में किथे शॉप आहे। मां हिकिड़ो दफ़ो पेड़ा वरिता हुया हुता। एनीवेज नेक्स्ट टाइम अधेकरी जो माइक हारिया परिया। अस्सलाम वालेकुम बा। वालेकुम अस्सलाम। तव्हां बि घोटकी खां आया आहियो? जी साईं। ऑलरेडी इंट्रोडक्शन करायो तव्हां? हां हां। फर्स्ट टाइम हो जमालो में आया आहियो? हां। ओके, वेलकम कंदासीं ऐं चाहींदासीं त सुठे तरीक़े सां हिन गेम खे खेॾंदा तव्हां। ऐं स्टार्ट कंदासीं हाणे काउंट डाउन बि 1 मिनट जो तव्हांखे टाइम ॾींदासीं। असांजो टाइम हलंदो साम्हूं टाइमर ते। 1 मिनट में देखते हैं कि कितनी शर्ट्स पहनते हैं पांडा पाकिस्तान जो पहिरियों परफ्यूम फिनाइल। सो भाई स्टार्ट करेंगे। बोले 1, बोले 2, बोले 2.5, बोले ट्राई, बोले गो। स्टार्ट। टाइमर स्टार्ट थी चुको आहे। 60 सेकंड में टाइम ॾींदासीं। 60 सेकंड में जेको वधि खां वधि शर्ट्स पाईंदो वही विनर थींदो अॼु असांजे हिन सेगमेंट जो। त 2 भाउर आया आहिनि घोटकी खां। ऑल राइट, गुड। हरी पाकिस्तान का पहला परफ्यूम फिनाइल पांडा फिनाइल। वेरी गुड। ओके, 24 सेकंड थी चुका आहिनि। जल्दी। ओके, जबरदस्त, वेरी गुड। तालियां होनी चाहिए भाइयों के लिए। इनकी मेहनतुनि ते ताड़ियूं थी वञनि। जबरदस्त। 40 सेकंड थी चुका आहिनि। जल्दी। 40 सेकंड थी चुका आहिनि। पांडा जे ताबुनि सां असांजो ही सेगमेंट आहे। भाउरनि जूं कोशिशूं जारी आहिनि। वेरी गुड, जबरदस्त। ओके, 7 सेकंड। 6, 5, 4, 3, 2,
1 and stop. Stop. आगे आ जाए, आगे अच्छी वञो था, अच्छी वञो। ऐं ही शर्ट भी पंहिंजे हथ में, ऐं ही भी तव्हांजे हथ में हुजे। ठीक है, त हाणे कंदासीं काउंट केतिरियूं तव्हां शर्ट्स पातियूं आहिनि। ही हिकु ॿ शर्ट्स कंप्लीट पातियूं आहिनि तव्हां। ठीक है, तव्हां भाउ हिकु ॿ टे शर्ट्स कंप्लीट पातियूं आहिनि ऐं ही हिकु ॿ टे बटन भी ओपन कया आहिनि। तव्हां हिकु ॿ टे चारि एनीवेज ॿ शर्ट्स हेॾा आहिनि, टे शर्ट्स हेॾा आहिनि। डेफिनेटली भाउ विनर थी चुका आहिनि हिन सेगमेंट जा। कॉन्ग्रेचुलेशंस भाउ, तव्हां सां वेंदो पांडा जो ही गिफ्ट। ओके, थैंक यू वेरी मच भाउ, ही तव्हां सां गॾु वेंदो। ठीक है, वेही करे लाइ मोकिले सघो था। ठीक है, घोटकी न खणी वञो असांजूं ही शर्ट्स। हाँ, घोटकी न खणी वञो। ओके, त ही सेगमेंट भी पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं हाणे हिकु दफ़ो ॿीहर वधंदासीं पंहिंजी भेणुनि जी तरफ़। ऐं उन्हनि जे लाइ सेगमेंट आहे असांजो बोर्ड वारो, जंहिंमें भेणियूं अची करे वर्ड्स लिखदियूं आहिनि। हम आपको बताते हैं अल्फाबेट, आप बोर्ड पे उसके वर्ड्स लिखते हैं। एक दफा फिर थोड़ा प्रैक्टिस कर लें। लेट सपोज अगर मैं आपको जीम का अल्फाबेट देता हूं, तो जीम से क्या क्या आता है? क्या क्या आता है जीम से? जीम से जहाज आता है, जीम से जानवर आता है, जीम से जग आता है, और जीम से जिन आता है, जिन। जीम से और क्या आता है? तो ऐसे ही करना है हमारी बहनों को। यहाँ पे आके वर्ड्स लिखने में आपको अल्फाबेट बताऊंगा, तव्हां के वर्ड्स लिखना होंदा। तो केरी इंदो हिन सेगमेंट में जी ट्राई। अचो 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 अचो, वेलकम वेलकम वेलकम। तो भेण अचे थी हिन साइड आ, हिन साइड आ बि सिलेक्ट कंदासीं भेणनि खे। ऐं मोगलिया निम्को जे तामो सां असां हिन सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं। मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। अदी अचो अचो अचो, कम एंड ट्राई। बाकी अञा ॿ भेणियूं, दो बहने आ जाए, किस्मत आजमाए, किस्मत आजमाए। जी जी अदी अचो अचो अचो, तव्हांखे भी मौक़ो ॾियूं था असां। वेलकम वेलकम वेलकम। लास्ट भेण हिन साइड भी अगर अचण चाहे काई भेण लास्ट जी। मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए, आ जाए, आप भी आ जाए। तो चार भेणियों सा सिलेक्ट करे चुका हूं। अब इनको हम देंगे अल्फाबेट, देखते हैं कि 1 मिनट में ज्यादा से ज्यादा कितने वर्ड्स लिख पाती हैं। असांजो टाइमर ते टाइमिंग थींदी स्टार्ट। मार्कर्स किथे आहिनि? हरी अप। ठीक है, ऐं माइक भी खणी अचो जल्दी सा, माइक खणी अचो, माइक 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 माइक। ठीक है, अदी तव्हां हेॾां अची वञो। बहन इस साइड आ जाए आप चारों। तो 1 बाय 1 हम कॉल करेंगे, तव्हां हिते ही बीठा तो तव्हां खे ॾींदासीं माइक। अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? वर्षा। वर्षा वर्षा जी। WARSA वर्षा जी। ठीक है, तदी वर्षा सां असां गॾु आहिनि ऐं हिननि खे असां 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। अदी तव्हांजो अल्फाबेट, अच्छा ये मैं क्लियर कर दूं, इंग्लिश में भी लिख सकते हैं, सिंधी में भी लिख सकते हैं, उर्दू में भी लिख सकते हैं, जंहिं भी लैंग्वेज में तव्हां लिखो, इट्स अप टू यू। ओके, तो पहिरियों अल्फाबेट भेण खे ॾींदासीं। अच्छा, ऑडियंस से कल मैंने पूछा था, आज भी पूछ लें, तो कौन सा इनको अल्फाबेट दें? कौन सा अल्फाबेट दें? अलिफ बे पे ते जिम दाल रे सीन शीन, क्या दें? क्या दें? ओके ओके, अम्मा अम्मा के कहने पे आपका अल्फाबेट है सीन। सीन एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। टाइमर के स्टार्ट कयो वञे, 1 मिनट जो टाइम तव्हांखे मिलंदो। ऑल राइट, तो टाइमर स्टार्ट हो चुका है। सीन असां हिननि खे अल्फाबेट ॾिनो आहे, सीन सीटी। 1 मिनट में ॾिसूं था त अदी वर्षा घणा का घणा केतिरा वर्ड लिखी सघंदियूं बोर्ड ते। वेरी गुड। मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए। तो मोगलिया जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। वेरी वेल डन भेण, तमाम बेहतरीन, स्पीड ॾाढी फास्ट आहे। मूंखे त टीचर थियूं लॻनि जहिड़े क़िस्म सां लिखनि थियूं। ओके ओके ओके, इहो क्वेश्चन बाद में कंदासीं। और भाई 27 सेकंड थी चुका है। मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए। सीन जो असां हिननि खे अल्फाबेट ॾिनो आहे। भेण माशाल्लाह से तमाम स्पीड सां वर्ड्स लिखी रही आहे। लेट्स सी त 1 मिनट में केतिरा वर्ड्स लिखनि थियूं। सीन वर्ड अदी खे मिलियो आहे। भेण वर्षा सां असां गॾु आहिनि। 46 सेकंड थी चुका आहिनि। 47। ओके, तो भेण जे लाइ ताड़ी थी वञनि। वेरी गुड। 8 7 6 5 4 3 2 1 एंड स्टॉप। ओके, भेण के माइक ॾींदा।
त हाणे असां काउंट कंदासीं भेण असांखे ॿुधाईंदी वेंदी भेण छा छा लिखियो आहे हिन साइड अची वञो दी जी सांप सांप 1 सारस सारस 2 सूरज 3 सैर 4 सेल्फी 5 सिरप syrup 6 साइरस Cyrus 7 साइन sign 8 सेट 9 सोच 10 समन Saman 11 समीना Samina 12 सानिया Sania 13 स्वाइन ये क्या है स्वाइन फ्लू का चला था तो All right, तो once again count कर लेते हैं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 and 14 तो भेण वर्ड्स असां के 14 वर्ड्स लिखिया आहिनि दैट मींस 14 पॉइंट्स तव्हां हासिल कयो आहिनि अच्छा हिकिड़ो क्वेश्चन मां अच्छा टीचर जी ॻाल्हि कई तव्हां हा कई जी तव्हां टीचर आहियो जी अच्छा तव्हांजे लिखण में मां अंदाज़ो लॻायो तव्हां टीचर आहियो अच्छा कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहियो साइंस एसएसटी उर्दू इस्लामियात जबरदस्त ऐं दैट मींस असांजो जेके ॿियूं कंटेस्टेंट आहिनि उन्हनि जो मुक़ाबलो टीचर सां आहे ओके सो लेट्स सी द टीचर स्टूडेंट से भारी आहे स्टूडेंट टीचर ते भारी आहिनि एनीवे स्टार्ट कंदासीं जी अदी तव्हां अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भेण तव्हांजो नालो नबीहा नाज़िम नबीहा ओके त भेण नबीहा सां गॾु आहिनि नबीहा त इन्हनि खे बि असां हिकिड़े मिंट जो टाइम ॾींदासीं ॾिसंदासीं त नबीहा 14 खां वधीक वर्ड्स लिखी सघनि थियूं नथियूं लिखी सघनि मुगलिया निमको जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे हिकु दफ़ो ॿीहर ईंदासीं ऑडियंस जी तरफ़ ॾिसंदासीं त हाणे कहिड़ो अल्फाबेट था ॿुधायो जी ओके तव्हांजो अल्फाबेट आहे अलिफ एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ टाइमर स्टार्ट कयो वञे हरी आप ओके द टाइमर स्टार्ट थी चुको आहे 60 सेकंड तव्हांखे बि ॾींदासीं मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए अॼु नबीहा सां गॾु आहिनि नबीहा बताया जा रहा था बताया तो नहीं जा रहा था ना ओके जबरदस्त गुड किनकी फैमिली में आई वनी किनकी फैमिली में से आई हैं आपकी फैमिली आप भी तालियां नहीं बजा रहे सो मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए 30 सेकंड थी चुका आहिनि अलिफ जो इन्हनि खे असां अल्फाबेट ॾिनो आहे ॾिसूं था त 14 खां वधीक नबीहा वर्ड लिखी सघनि या नथियूं लिखी सघनि ओके गुड नॉट बैड सोचे भाई सोचे नहीं कोई नहीं बताएगा ये भाई दिन दहाड़े बेमानी चल रही है ये क्या है ओके 57 58 59 and stop जल्दी सां माइक खणी अचो जी ॾिसूं था त इन्हनि छा लिखियो आहे केतिरा वर्ड्स लिखिया आहिनि जी अना 1 अनार 2 अंगूर 3 आलू अब्बू ये क्या है ये उल्लू आप आलू बोल रही थी ना ओके 4 अब्बू 5 अम्मी 6 आमीन 7 आमना ईमान 8 अमरूद 9 once again I'm counting 1 2 3 4 5 6 7 8 9 so that means नबीहा 9 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि 9 वर्ड्स लिखिया आहिनि ओके इट्स ओके बट पोइ बि तव्हांजी कोशिश जे लाइ मां ताड़ियूं वॼायां थो ऐं हाणे अदी तव्हां अचो अस्सलाम वालेकुम जी भेण तव्हांजो नालो मदीहा ओके त मदीहा सां असां गॾु आहिनि ऐं हिते असां मदीहा जो लिखंदासीं नालो ऐं ॾिसंदासीं त मदीहा हिकिड़े मिंट में केतिरा वर्ड्स लिखनि थियूं मुगलिया निमको जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए एक दफ़ो ॿीहर ईंदासीं ऑडियंस की तरफ अच्छा इस साइड भी ऑडियंस बैठी है इस साइड में जाऊंगा और पूछूंगा कि कौन सा अल्फाबेट इनको दिया जाए जी एस वो मिल चुका है सीन एस और सीन मिल चुका है ए और अलिफ भी मिल चुका है ओके ठीक है इन्होंने जो बताया वही देते हैं कहां जो अल्फाबेट है पे एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ पे पग मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन
हो जाए मदिया सां गिराइनि खे बि ॾींदासीं 1 मिंट जो टाइम ऐं ॾिसूं था त ही केतिरा लफ़्ज़ लिखनि थियूं 1 मिंट में टे पग इन्हनि खे अल्फाबेट ॾिनो आहे मदिया के सो लेट्स सी कीअं परफॉर्म कयूं थियूं टाइमर्स ओके ओके जबरदस्त जबरदस्त अच्छा खेल रही है स्पीड है मदिया इज विद अस 1 मिनट का टाइम इनको भी देंगे बहन के लिए तालियां हो जाएं गुड मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए हाने ताईं जो हाईएस्ट स्कोर 14 आहे जेको अजी वर्षा गेन कयो आहे राइट सो लेट्स सी 35 सेकंड सी चुका है मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए सो लेट्स सी 42 सेकंड सी चुका है 42 सेकंड 45 सेकंड्स मोगलिया ने इनको थोड़ा सा नमकीन हो जाए 50 सेकंड 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop 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 बहन के माइक दीजिए तो देखते हैं कि मदिया ने कितने वर्ड्स लिखे 1 मिनट में जी पापा 1 पापा 1 प्यार प्यार 2 प्रिंट दिस इज प्रिंट हाँ प्रिंट 3 पुल pull 4 पुश push 5 प्रिंस prince 6 प्रे this is pay pray पे pay 7 पेबल table 8 प्रिंटेड प्रिंट ऑलरेडी हो चुका है आपने इसको प्रिंट बताया था ये वाला वर्ड पैन पिक्चर तो ये क्या है सेम ही है सेम ओके दिस वोंट बी काउंटेड अच्छा ये पैन पैंट पिक्चर पिक्चर परमानेंट परमानेंट लेट्स काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वर्ड्स मदिया लिखिया निकड़े मिनट में दैट मींस अञा ताईं जो हाईएस्ट स्कोर अजी वर्षा जो आहे ऐं लास्ट असां सां गॾु अजी आहे ऐं सॼो उन्हनि ते डिपेंड थो करे लेट्स सी केतिरो स्कोर हणनि थियूं ब्रेक ते अचणो आहे ओके नंढड़ो ब्रेक आहे वापस अची कंटिन्यू हिन के कंटिन्यू करे वठूं अगर इजाजत हो तो ओके तो इसको कंटिन्यू करेंगे उसके बाद जाएंगे ब्रेक पे त अदी तव्हांजो नालो नूर दादी नूर सां गॾु आहे ऐं हिननि जो अल्फाबेट कोई इजी अल्फाबेट जी ओके दिस इज राइट ठीक है त तव्हांजो अल्फाबेट आहे नून नून एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ नून दादी नूर सां गॾु आहिनि कि नून जो असां अल्फाबेट ॾिनो आहे 1 मिंट हिननि खे बि ॾींदासीं मुगलिया निमको जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे नून नथ नून भेण खे मिलियो आहे टाइमर स्टार्ट कयो वञे 50 सेकंड ताईं काउंट कंदासीं छो जो 10 सेकंड ऑलरेडी ज़ाया थी चुका आहिनि 50 ताईं काउंट कंदासीं 10 एक्स्ट्रा मिलिया नूर सां गॾु आहिनि नून नून सां नूर ऐं नून इन्हनि खे अल्फाबेट मिलियो आहे मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए ऑलमोस्ट 30 सेकंड थी चुका आहिनि 20 + 10 30 सेकंड थी चुका आहिनि ओके मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए हाने ताईं जो हाईएस्ट स्कोर अदी वर्षा जो आहे तमाम बेहतरीन प्ले कयो इन्हनि आखिरकार टीचर आहिनि सो लेट्स सी हाउ शी प्लेज लास्ट 10 seconds 9 8 7 6 5 4 3 2 1 stop ओके एक्चुअली टाइमर जो है 10 सेकंड बाद में स्टार्ट हुआ था तो वो भी इसमें काउंट किया है 50 सेकंड + 10 सेकंड तो स्टार्ट करना से जी बहन अच्छा माइक नाउ 1 नूर 2 Nob 3 Nice 4 Nose 5 Noman 6 Nick 7 No 8 Nails 9 Nimko 10 Nimra 11 Nirma 12 नहीं 13 आपने 13 वर्ड्स लिखे हैं दैट मींस अदी वर्षा इज द विनर फॉर टुडे कांग्रेचुलेशंस भेण जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि 14 वर्ड्स लिखिया आहिनि ऐं तव्हां सां स्पेशल गिफ्ट ईंदो मुगलिया जो ओके अदी के मुगलिया जो जल्दी सां गिफ्ट ईंदो ऐं उन सां गॾो गॾु
ब्रेक जो वक्त थियो उन खां पोइ अची करे सा म्यूजिकल चेयर स्टार्ट कंदासीं भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट त तैयार रहो म्यूजिकल चेयर जे लाइ नंढड़ी ब्रेक आहे केॾा में वञो प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदासीं पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे हो जमालो म्यूजिकल चेयर जो फाइनली टाइम थी चुको आहे असांजी भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट त केरु केरु अचणु चाहींदो म्यूजिकल चेयर जिते भेणनि परफॉर्म न कयो आहे मथे ऐं जंहिंजे परफॉर्म न कयो आहे जिन्होंने नहीं किया अभी तक परफॉर्म तव्हां अचो अदी आप आ जाएं आप आना चाहती हैं आ जाएं आप भी आप आ जाएं आप भी आ जाएं आए आप आ जाएं आज नहीं आई आए हिन साइड ना ॾिसूं म्यूजिकल चेयर भेण तव्हां ईंदो ये ऑलरेडी आ चुकी हैं कुछ गेम्स में सो मुगलिया निमको जे ताउन सां स्टार्ट कंदासीं ही सेगमेंट जेको आहे म्यूजिकल चेयर जो टे भेणियूं अची चुकियूं आहिनि अञा असां हाँ इनको बुलाया मैंने इनको आप आ जाएं और जो नहीं आए अभी तक आप आ जाएं आप भी आ जाएं और हम आप आ जाएं ऑल राइट सो मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए त ही मुगलिया जो गिफ्ट वेंदो के हिकड़ी भेण जेके विन कंदी ही म्यूजिकल चेयर जो सेगमेंट त हिन खे रखूं था हिते अॼु मुगलिया जी एक्सप्रेस निकिरजी कराची स्टेशन तां त 1 2 3 4 5 6 7 असां वटि भेणियूं ऐं अमड़ियूं मौजूद आहिनि एक्सप्रेस बि रेडी थी चुकी आहे मुगलिया जी कराची स्टेशन तां जे ॾिसूं था त कहिड़ी स्टेशन ते वञी फाइनल थिए तो रेडी है रूल्स का पता है आपको क्या है रूल्स जी रिवर्स नहीं बैठना और साइड से नहीं बैठना ये अवाम की नजरें आपके ऊपर रहें ओके स्टार्ट करना से पेंजिन एक्सप्रेस के मुगलिया एक्सप्रेस आप मुझे फॉलो करेंगे पहले जहां मैं जाऊंगा वहीं आना है काउंटडाउन स्टार्ट करना से बोले एक क्यों भाई सुस्त हो गई इतनी ऑडियंस एक की मुझे आवाज नहीं आई मैं एक बोलूं तो 2 की आवाज आनी चाहिए 2 बोलूं तो 3 की आवाज आनी चाहिए बोले 1 बोले 2 बोले 3 बोले शुरू आ जाए 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 ओके तो मुगलिया एक्सप्रेस निकली चुकी है कराची स्टेशन का हैदराबाद से लाइव दिल्ली से हैदराबाद अच्छा हेडा एक्सीडेंट तो एकड़ो माइक खणी चो एक्सीडेंट 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 अम्मा कह रही पहले मैं बैठी अच्छा इनको दे पहले मैं बैठी हूँ मैं झूठ नहीं बोलती जाहिर सी बात है दोनों यही कहेंगे तो मतलब अम्मा झूठ बोल रही हैं हम दोनों ही नहीं झूठ बोल रहे दोनों का दोबारा करना चांस दिया जाए मौका दिया जाए चले भाई दे दिया मौका ओके ता चारी शेर से मौजूद होंदियूं ऐं हाणे हैदराबाद का असांजी मुगलिया जी एक्सप्रेस वेंदी नवाब शाह जी तरफ ॾिसंदासीं नवाब शाह स्टेशन ते कहिड़ी भेण असांखे कंदी चाचा बाय बाय तो भाई 1 2 3 एंड गो ओके क्या हुआ क्या हुआ क्या हुआ मेरे गो कहने पे ट्रेन ही नहीं चली ये है होस्ट की इज्जत हो जो मालूम है लेकिन बहनें हैं हमारी ओके जल्दी से पहन ले हैदराबाद का नवाब शाह जी तरफ मुगलिया एक्सप्रेस निकरे पई वंस अगेन काउंट डाउन कंदा से देन 1 2
ओके, अम्मा बैठ गई। माशाल्लाह माशाल्लाह। तहाने नवाब शाह स्टेशन का जी क्या हुआ? तो तार दे, कोई मसला नहीं है, साइड पे रख लें। अगर मसला कर रही है तो मुगलिया निम को थोड़ा सा नमकीन हो जाए। ओके, तहाने नवाब शाह का वदंदी खैरपुर जी तरफ असां जी मुगलिया जी एक्सप्रेस हाणे ॾिसंदासीं त खैरपुर स्टेशन ते केर कंदो टाटा बाय बाय। स्टार्ट कयो काउंट डाउन। मुगलिया एक्सप्रेस रेडी है कि दफ़ो ॿीहर हलण जे लाइ। रिवर्स नहीं होना किसी को भी। भाई 1 2 3 एंड गो। ये क्या हुआ? क्या जी नहीं, मैंने नहीं देखा है। रिवर्स होके नहीं बैठना होता है। कौन बैठा है पहले, इनसे पूछे। अच्छा, अम्मा बैठी है पहले, आंटी बैठी है। अच्छा, कौन कह रहा है कि आंटी पहले बैठी है? हाथ ऊपर करके बताए। अच्छा, कौन कह रहा है कि पहले ये बैठी है? अच्छा, ऊपर से भी ऑर्डर्स आ गए हैं। उन्होंने भी बताया, जो देख रहे हैं ओबी से, उन्होंने कहा है कि अम्मा बैठ चुकी हैं, तो अम्मा आप कंटिन्यू करेंगी। थैंक यू वेरी मच। त हाणे असां वटि 3 अदियूं बचियूं आहिनि ऐं खैरपुर स्टेशन खां रोडी जी तरफ़ रवाना थींदी असांजी मुगलिया जी एक्सप्रेस। ऐं रोडी स्टेशन ते ॾिसूं था त अम्मा अञा कंटिन्यू कंदी अॻिते या न कंदी। माशाल्लाह सां ख़ूबसूरत मुस्कुराहट अम्मा जे चेहरे ते। स्टार्ट कंदासीं मुगलिया निमको जी तावन सां। मुगलिया एक्सप्रेस रेडी आहे। 1 2 3 गो। अम्मा भी गई। तो फाइनल असां वटि अदियूं बचियूं आहिनि ऐं रोडी स्टेशन खां अॼु असां घोटकी कंदासीं फाइनल। ओके, हुते फाइनल भी कंदासीं, घोटकी जा पेड़ा भी खाईंदासीं, भले हुन वठी अचनि असां पाण वठी खाईंदासीं। ओके, त 2 अदियूं असां सां गॾु आहिनि ऐं असां पंहिंजी ऑडियंस खां भी पुछंदासीं त उन्हनि खे छा थो लॻे, कौन विन करेगा। तो भाई किनको लग रहा है कि ये बहन विन करेंगी? तालियां। किनको लग रहा है कि ये विन करेंगी? तो देखते हैं, काउंटडाउन स्टार्ट करें। तो घोटकी वञण जे लाइ बि मुगलिया एक्सप्रेस तैयार आहे। स्टार्ट कंदासीं काउंटडाउन। 1 2 3 शुरू। सो कॉन्ग्रेचुलेशंस भेण जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। ही मुगलिया जो स्पेशल गिफ्ट तव्हां विन कयो आहे। थैंक यू वेरी मच। मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए ऐं भेण सां भी गिफ्ट हैम्पर मुगलिया जो गॾु वेंदो। ऐं हिते असांजो प्रोग्राम पहुतो पंहिंजी पुॼाणी ते ऐं जेके ही गिफ्ट्स आहिनि, ही गिफ्ट्स बि असांजी ऑडियंस जे लाइ आहिनि। त हीअ असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजी ऑडियंस में। तो जल्दी सां गिफ्ट्स खणी ॾियो। सभ खां पहिरीं एनेक्स ॾियो। एनेक्स होम अप्लायंसेस, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट। कोई भी बच्चा ऐसे आगे नहीं आएगा। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, ये इस बच्ची के लिए। ओके, थैंक यू वेरी मच। हो जमालो KTN is the best show. एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट अदा ही तव्हां जे लाइ। थैंक यू। और ये अम्मा के लिए मां तव्हां जे लाइ थैंक यू। ऐं ही अदी तव्हां जे लाइ, ही तव्हां जे लाइ। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट जल्दी सां खणी अचो। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट ही अदा शिकारपुर वारे जे लाइ। गुड। ही भा तव्हां जे लाइ। ओके, हुन साइड एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, एनेक्स होम अप्लायंसेस। हिन साइड वेंदासीं ऐं ही तव्हां जे लाइ मां। थैंक यू। ऐदा ही तव्हां जे लाइ। ओके, जल्दी सां खणी ॾियो मुगलिया। निमको थोड़ा सा नमकीन हो जाए। ओके, सां गिराए मुगलिया थोड़ा सा नमकीन हो जाए। ही भी दीजो हरी अप। ओके, दिस इज फॉर यू। थैंक यू। हो जमालो एंड दिस इज फॉर यू, ये आपके लिए। थैंक यू। और
ये इस बच्चे के लिए। अच्छा ऊपर जाऊं मैं, मुझे दे। अच्छा ये अंकल बैठे हुए हैं। नो 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 नो, ऐसे हाथ नहीं डालेंगे। और यहाँ पे किसको नहीं मिला? अदा ही तां जलाए। थैंक यू। अच्छा होने साइड आ। पांडा पे गिर खड़ी जो पांडा पाकिस्तान का पहला परफ्यूम फिनाइल सांसा गिरा है टाइम मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए। भेड़े तां जलाए। थैंक यू। ओके तो पांडा पाकिस्तान का पहला परफ्यूम फिनाइल पांडा दही तां जलाए। थैंक यू। इनके रख जो एंड हिया है अपनी जगह पे ये मुझे नजर आ रहा है कुछ ये आपके लिए। थैंक यू वेरी मच। उम्मीद था कि जो शो खे भी तमाम पसंद कयो हूंदो। अगर तमाम भी हिस्सो थियण चाहियो था असांजे प्रोग्राम जो त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते करायो रजिस्ट्रेशन थी वञो हिस्सो असांजे हिन प्रोग्राम जो ऐं कंदासीं ढेर सारो मज़ो हिते। त वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक सेम टाइमिंग ते। साईं पंहिंजो जो ख़्यालु रखिजो। त प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमाल।